नाज़रीन तो अहम ख़बर अवां शेयर कंदालूं। जाफराबाद का बलोचिस्तान के इलाइक़े नौताल में हथियारबंदन वेगन ते फायरिंग कंदे 3 मुसाफ़िरन के क़त्ल कर छॾियो आहे। ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह करायूं। हथियारबंदन की फायरिंग में 5 मुसाफ़िर ज़ख्मी थी पिया आहिनि। ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह कंदालूं। मारिजी वियल मुसाफ़िरन में एक की सुञाणप लिवेज़ एहलकार फिदा हुसैन लाशारी तौर कई वही है। ख़बर के हवाले से एक भेरो ॿीहर अवां खे आगाह कंदालूं। बलोचिस्तान के इलाइक़े नौताल में हथियारबंदन वेगन ते फायरिंग कंदे 3 मुसाफ़िरन के क़त्ल करे छॾियो आहे। हथियारबंदन की फायरिंग में 5 मुसाफ़िर ज़ख्मी थी पिया आहिनि। मारिजी वियल मुसाफ़िरन में एक की सुञाणप लिवेज़ एहलकार फिदा हुसैन लाशारी तौर थी आहे। ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह करे आयूं। या अहम ख़बर अवां सां एक भेरो ॿीहर शेयर कंदालूं। बलोचिस्तान के इलाइक़े नौताल में हथियारबंदन वेगन ते फायरिंग कंदे 3 मुसाफ़िरन के क़त्ल करे छॾियो आहे। हथियारबंदन की फायरिंग में 5 मुसाफ़िर ज़ख्मी थी पिया आहिनि। मारिजी वियल मुसाफ़िरन में एक की सुञाणप लिवीज़ एहलकार फिदा हुसैन तौर थी आहे। ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह करे आयूं। या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां जाफराबाद का शेयर कंदालूं। बलोचिस्तान के इलाइक़े नौताल में हथियारबंदन वेगन ते फायरिंग कंदे 3 मुसाफ़िरन के क़त्ल करे छॾियो। हथियारबंदन की फायरिंग में 5 मुसाफ़िर ज़ख्मी थी पिया। मारिजी वियल मुसाफ़िरन में एक की सुञाणप लिवीज़ एहलकार फिदा हुसैन लाशारी तौर थी आहे। इन हवाले से वधिक तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी जाफराबाद जो रिपोर्टर गुलज़ार वफ़ा असां सां लाइन ते मौजूद है। गुलज़ार अपडेट कजो, छा तफ़सील आहिनि? जी, नौताल जे इलाके बेंजेक लेविस पिकट भरिसां अंजातल दाड़ेलन जेको आहे वेगन ते मुसाफ़िरन खां फुर करे रहिया हुया। लेविस पुलिस वाक़े वारे हंधि पहुची करे दाड़ेलन सां फायरिंग की ॾे वठि कई, जंहिंजे नतीजे में हिकिड़ो लेविस एहलकार न्यूरसन नाले सुञाण थी आहे। इन सां समेत जेके 3 लेविस एहलकार जेके आहिनि क़त्ल थियल आहिनि ऐं इन खां वधीक जेको आहे 5 खां वधीक मुसाफ़िर जेके आहिनि ज़ख्मी आहिनि। लेविस एहलकार पंहिंजी ड्यूटी करे गश्त मामूल ते हुया त उते पंहिंजे रोड भरिसां जेको आहे नौताल जे रोड भरिसां उते अणॼातल धाड़ेल जेके आहे मुसाफ़िर वैननि खां फुर करे रहिया हुया त लेविस पुलिस जेको आहे उन्हनि मथां फायरिंग कई। फायरिंग के ॾे वठि ते 3 लेविस पुलिस एहलकार तॾहिं ते मारिजी विया त जॾहिं त 5 खां वधीक जेके आहे मुसाफ़िर ज़ख्मी थिया आहिनि। ऐं इन हवाले सां जेको आहे वधीक पुलिस लेविस एहलकार वाक़े वारे हंधि रवाना आहिनि। अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी। ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह कंदालूं। जाफराबाद मां या ख़बर अवां सां शेयर कंदालूं। बलोचिस्तान के इलाइक़े नौताल में फायरिंग थी आहे। 3 ॼणा क़त्ल थी विया आहिनि। ॿुधायो वञे पियो त 5 मुसाफ़िर फायरिंग दौरान ज़ख्मी पिण थिया आहिनि।